बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला अहलि बैतिही तय्यबीन ताहिरीन। अज़ीज़ान गिरामी, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि। अॼु तव्हांजे साम्हूं हज़रत इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जे शहादत जे सिलसिले में ख़ुसूसी नशरियात खणी हाज़िर थिया आहियूं। इमाम अलैहिस्सलाम जे हयात तैयबा मंझां मुख़्तसरन बयानु कंदासूं। इमाम अलैहिस्सलाम जो नालो मुहम्मद आहे। इमाम अलैहिस्सलाम जे वालिद मोहतरम जो नालो हज़रत इमाम अली रिज़ा अलैहिस्सलाम आहिनि। इमाम अलैहिस्सलाम जी कुनियत अबू जाफ़र सानी ऐं अबू अली आहे। इमाम अलैहिस्सलाम जा अलक़ाब तक़ी ऐं जवाद मशहूर आहिनि। इमाम अलैहिस्सलाम जी विलादत बासआदत 10 रजब 195 हिजरी मदीना मुनव्वरा में थी आहे। इमाम अलैहिस्सलाम जी मुद्दत इमामत 17 साल आहे, जंहिंमें इमाम अलैहिस्सलाम वज़ाइफ़ इमामत अंजाम ॾींदा रहिया। हिकु रिवायत जे मुताबिक़ इमाम अलैहिस्सलाम जी शहादत 29 ज़िलक़अद 220 हिजरी में थी आहे। आइमा मासूमीन अलैहिस्सलाम मां घटि ऐं नंढी में नंढी उमिरि हज़रत इमाम तक़ी अलैहिस्सलाम जी आहे, जंहिंजी कुल उमिरि 25 साल ॿुधाइजी थी वञे। नंढी उमिरि में इमाम अलैहिस्सलाम खे इमामत मिलियो ऐं हज़रत इमाम रिज़ा अलैहिस्सलाम जा कुझु सहाबनि इमाम अलैहिस्सलाम जी इमामत जी तरदीद कई। नतीजे में अब्दुल्लाह इब्न मूसा खे इमाम चवण लॻा। हज़रत इमाम अली रिज़ा अलैहिस्सलाम जा घणा सहाबनि हज़रत इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जी इमामत खे क़बूल कयूं ऐं इमाम अलैहिस्सलाम पंहिंजे शीयनि सां ख़तो किताबत ऐं वकालत जे ज़रिए राब्ते में रहिया। इमाम अलैहिस्सलाम जे दौर हयात में मुख़्तलिफ़ मज़ाहिब हुया। उन्हनि मंझां अहले हदीस, ज़ैदिया, वाक़फ़िया ऐं गाली हुया। इमाम अलैहिस्सलाम पंहिंजे शीयनि खे इन्हनि मज़ाहिबनि में ग़लति अक़ीदा रखंदड़ वारनि खां आगाह कंदा रहिया। हर दौर में आइमा मासूमीन अलैहिस्सलाम ते ज़ुल्म थींदा रहिया। आख़िरकार हज़रत इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जी शहादत वाक़ई थी। मुअतसिम अब्बासी ख़लीफ़े जे हुक्म सां इमाम अलैहिस्सलाम खे 29 ज़ीक़द 220 हिजरी में ज़हर ॾिनी वई। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।